बाबा सां को राब्तो जनरल ज़ियाउल हक़ जो कोन रहियो। हाँ, साईं जी एम सैयद जो। साईं जी एम सैयद ऐं बाबा उन ज़माने में मूंखे चङी तरह यादि इहो आहे, छो जो मां बाबा सां गॾु वेंदो हुउसि जिथे किथे। असां सन वेंदा हुआसीं, साईं जी एम सैयद बाबा सां ॻाल्हाईंदो बि हो, सभु मिलंदा हुआ। पर इहे सभु ॻाल्हियूं थियूं, पर इन में मां कॾहिं न ॿुधो त को ज़ियाउल हक़ जो टॉपिक जेको आहे सो जी एम सैयद ऐं बाबा जे विच में उन वक़्तु का थी, विच इज़ स्ट्रेंज, वेरी स्ट्रेंज। इहो मां पंहिंजे भाउ सां बि ॻाल्हाईंदो हुउसि, वॾे सां, साईं रियाज़ सां, त इहो जेको आहे सो का अहिड़ी ॻाल्हि थिए त कोन थो, त अदा चवंदो हो त बाबा को मसइलत हूंदो जंहिंजे करे नथा ॻाल्हाइनि। छो जो साईं जी एम सैयद खे उन वक़्तु लॻे ईअं पियो त अहिड़े ग्रुप अची जेको मिलियो साईं जे चौविर्द अची मिलिया, जंहिं सॼो साईं खे जेको आहे सो के ॿिए तरफ़ वठी पियो विया, सम्झो न। सो ऐं साईं पंहिंजे एज, ठीकु आहे न, हमेशह जेको आहे साईं इन्फ्लुएंस में रहियो पंहिंजे जमायत जे छोकिरनि जी ऐं हिननि जी हुननि जी। हालांकि घणनि ई जेको आहे सो साईं सां जेको आहे सो बेवफ़ाई कई, वफ़ादारी सभिनी न कयो साईं सां। पर वरी बि साईं जेको आहे सो इहो ज़ियाउल हक़ सां मिलण उन में बाबा जो कुझु कोन हो, न ॻाल्हाई न कुझु कई। साईं इहा तमामु ॾुखियो क्वेश्चन आहे तव्हांजो, पर मां नथो सम्झां त साईं कंहिं महिल बि इस्टेब्लिशमेंट जो उन लिहाज़ सां, मतिलबु वेझो उन लिहाज़ सां आयो हुजे त को सपोर्ट में उन्हनि जे न। पर जेको आहे सो इहो हो त पीपल्स एंटी पीपल्स पार्टी ग्रुप में ज़रूरु हुया। ॾिसो न 1985 वारे इलेक्शननि में बि जेको आहे सो साईं वारनि जे इन्फ्लुएंस में जेका बि माण्हुनि इलेक्शन्स खटिया, उहे बि त पीपल्स पार्टी जे जेको ग्रुप्स आहे हुननि सां गॾु त कोन हुया न साईं। सो इन जे करे इहो हिकु आहे शइ त जेको बि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ग्रुप्स हुया उहो हमेशह मर्कज़ सां रहिया। इहो आहे, दिस इज़ अ पॉइंट टू नोट साईं, त सिंध में जेका बि ग्रुप्स पीपल्स पार्टी जे मुखालफ़त में हुया या आहिनि अॼु बि, उहो हमेशह इस्टेब्लिशमेंट सां गॾु हूंदा, छो जो पावर उतां थो अचेव। ऐं बाबा हमेशह इहो चवंदो हो त पीपल्स पार्टी जे मुखालिफ़ जेको बि हूंदो, या त उहो जेकॾहिं उहो कंहिं ॿिए सां नथो मिलणु चाहे त उहो हिकिड़े हंधि ईअं सम्झो ॼण लावारिस हूंदो, हा, का शइ कोन हूंदसि, पर हुनखे पावर खपंदो त हुनखे सरकार खे सलाम करिणो पवंदो या वञे पीपल्स पार्टी में। सो हुन लाइ उहो इट्स बिटवीन द डेविल एंड द डीप सी। बाबा जो सियासी तौर ते को राब्तो कोन हो। बाबा पंहिंजे हिकिड़ा त मज़मून लिखंदो पियो रहंदो हो, जंहिंमें लाज़मन सियासत ते या ॿी शयुनि ते, मतिलबु उहो जेको जीअं बाबा जो हूंदो हो, जंग वधीक मिलणु जुलणु जेको हूंदो हो त इहो मीर ख़लील रहमान जंग जो जेको हमेशह मिलंदो रहंदो हो। ऐं पोइ या त जेका ॿिया नवाब छतारी हो उहो पियो ईंदो हो, डॉक्टर शानुल हक़ी ईंदो हो, या ईअं अहिड़ा पोइ असांजे सिंध मां सरदार ईंदा हुआ, सरदार ख़ान खोसो ईंदो हो, या कॾहिं साईं नादिर हुसैन कमारियो ईंदो हो, साईं नूर मोहम्मद लुंड ईंदो हो, इहे साईं अली कुतुब शाह त तमामु घणो बाबा सां हुअसि रस्ता। पोइ ईअं मीर अदा बचायो टालपुर, अहिड़ा अदा हमीद आख़ूंद बि ईंदो हो। हमीद हारून त हर वक़्तु हूंदो हो त घर जो भाती सम्झो। सो ईअं हुसैन हारून इहे ईंदा वेंदा, इहे पंहिंजी सियासी ॻाल्हियूं करे वेंदो आहे। बाबा ॿुधंदो हो, को ॿ लफ़्ज़ चवंदो हलियो वेंदो। बाबा खे जेको आहे सो उहो उन वक़्तु पोस्ट भुट्टे साहिब जे त बिल्कुलु ई सियासत जो खां मुंहुं फेरे छॾियो। रेट्रोस्पेक्ट में बसि लिखंदो रहियो पंहिंजो। साईं ॾिसो, हाणे इहो मोहम्मद ख़ान जूनियर जो सिलेक्शन जो मक़सदु इहो आहे त इहो पीर साहिब पागारे जो कैंडिडेट हुयो, छो जो पीर साहिब जी जमायत जो हुयो, ख़लीफ़ो बि ऐं PML जो बि हुयो।
पर उन वक़्तु 1985 में छो जो मुंहिंजी वालदा बि वो नेशनल असेंबली जे लाइ बीठी, हीअ जेको छा थींदो आहे उहो कहिड़ा सीट हुया के चवंदा रिज़र्व सीट, सो उन लाइ जेको आहे सो वोटनि जे लाइ त बाबा खे ते ज़ोर थियो। बाबा चयो त बाबा कोन खटंदी, वोट कोन ॾींदा मुंहिंजे करे, पर हाणे कोशिशि कयो। बाक़ी प्रोविंस में सीट में साईं जी एम साहिब चयो त बाबा वोट असां वटि आहिनि, असां कैरी करे वेंदासीं, पर न मम्मी खे नेशनल में वञिणो हो। सो उन जे करे बाबा इलाही बख़्श उमरो साहिब सां ॻाल्हायो। सो उन वक़्तु इलाही बख़्श साहिबु चयो त बिल्कुलु कंदासीं। कुझु वक़्त लाइ ईअं लॻो थिए, बाबा ॻाल्हायो साईं इलाही बख़्श उमरो साहिब सां, त उन्हनि चयो त बिल्कुलु कंदासीं मदद। पोइ कंहिं सबब जे करे इहो ख़बर पई त उहो सपोर्ट न कंदा, कंहिं ॿिए खे सपोर्ट था कनि पिया। सो उन वक़्तु जेको आहे सो बाबा चयो त बाबा इहो पाकिस्तान जो इहो मतां प्राइम मिनिस्टर थिए, छो जो सिंध मां साईं इलाही बख़्श जो तमामु घणो स्ट्रॉन्ग, तमामु सख़्तु इहो हुयो, काफ़ी सारो इहो हुयो त इहो चूंडबो, ही कैंडिडेट इहो हुयो प्राइम मिनिस्टीरियल एटलीस्ट सिंध मां। सो छो जो उन वक़्तु इहो सिंध मां ई चूंडनि पिया प्राइम मिनिस्टर्स, ऐं इहो छो जो पंजाब वटि पावर हुई, ज़ियाउल हक़ साहिबु पाण वेठो हुते सदर थियो, सो प्राइम मिनिस्टर सिंध खां, नंढे सूबे खां, सम्झो न। त उहो हमेशह उहो सिंध जो इहो हो, त हुन में सफ़े अवल ते हो साईं इलाही बख़्श। पोइ जेको आहे सो बाबा ॻाल्हायो जनरल फरमान सां, चई बाबा सोचे सम्झे फ़ैसिलो कयो, मुल्क जो तव्हां जेको आहे सो इहो कयो था पिया, पर इनखे ॿाराणी न सम्झिजो। सो इहो चई करे जेको आहे सो बाबा उन महिल त कुझु न चई, फरमान ॿिए ॾींहं ते हलियो आयो कराची, छो जो हीअ अचनि वञनि पिया ग़ालिबन जेको आहे सो असां जेको ख़बरूं में बि ॿुधूं पिया त अॼु फलाणो जनरल आयो, अॼु फलाणो आयो, उहो मिलंदा हुआ सभिनी सां, पीर साहिबु पघारे ॾे बि विया त फलाणे ॾे बि विया, फलाणे ॾे बि विया। उन वक़्तु ॿिया बि हूंदा हुआ, उहो साईं काज़ी फज़लुल्लाह मरहूम जहिड़ो हो, उहो बि काफ़ी सारो सरकार सां हुयो। सो जनरल फरमान आयो बाबा वटि, उहो ईंदो हो, असांजा पुराणा रस्ता आहिनि हुआ। सो बाबा खां पुछई, चई त साईं कैंडिडेट अञा ताईं ओपन आहे, सो तव्हांजे नज़र में प्राइम मिनिस्टर सूटेबल केरु थींदो? बाबा झटि में चयो मोहम्मद ख़ान। सो हुन पुछो त बनेगा? हाणे हुननि जी हुई ख़ुफ़िया, असां कोन हुआसीं विच में, इहो बाबा पोइ जॾहिं ॿुधायो मम्मी खे, असां ॿुधासीं पिए त इहो उहो ॿुधी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां पियो थो। सो चई त वो आएगा, चई त पीर साहब पगारों से बात करो, उनका है वो करेगा। सो हुतां हलियो वियो, पोइ पीर साहिब सां ॻाल्हायूं जेको बि थियो, त इवेंचुअली मोहम्मद ख़ान मरहूम थियो प्राइम मिनिस्टर। उहो बाबा सां मिलणु आयो पोइ, हालांकि एतिरे साल असां पंहिंजे होश हवाश में उन ॾींहं खां पहिरें मोहम्मद ख़ान खे पंहिंजे घर में असां कोन ॾिठो। बाबा ज़िक्र कंदो हो हुन जे बारे, वॾेरे दीन मोहम्मद जो, संदसि वालिद जो। सो बाक़ी जेको साईं मोहम्मद ख़ान खे असां कोन ॾिठो, पर उन वक़्तु आयो हो। पर साईं अहिड़ो शरीफ़ माण्हू मां न ॾिठो। प्राइम मिनिस्टर हो, छा बि हो, पर साईं दरवेश उनखे चइबो हो। साईं ही वॉज अ ग्रेट मैन, मुंहिंजे नज़र में तमामु सुठो माण्हू, ऐं सभिनी तारीफ़ कयो आहे। इहा जेको आहे सो इन में हाणे असां कोन हुआसीं विच में, न को बाबा हुयो, पर जॾहिं इहो मोहम्मद ख़ान वारो मसइलो हलियो पिए त बाबा इहो चवंदो हो त मोहम्मद ख़ान जे उसूलनि सां हिननि जो टकराव आहे।
तंहिंजे करे इहो सॼो किस्सो हले पियो थो, न त इहो ईअं न थिए हा। मोहम्मद ख़ान घणो कुझु न कंदो शायदि जेको हे चाहिनि पिया था। इहा ख़बर कोन्हे ही त छा आहे, वॉट द इशू इज़, बट इहा ज़रूरु हुयो त हिननि में क्लैश ई इन ॻाल्हि ते आहे त कंहिं शइ ते मोहम्मद ख़ान अटकिजी पियो आहे त मां इहो न कंदुसि, सम्झो। पोइ इहो कोर्ट केस जेको थियो, हाणे इन में मूंखे यादि आहे चङी तरह त इहा ॻाल्हि थी त जज टाइम ॾिनो साईं मोहम्मद ख़ान खे, तूं अचु त हुनखे रिस्टोर करण लाइ, पर साईं न आयो उन वक़्तु, देरि कई, त उहा जजमेंट वञी रिवर्स थी या कुझु ॿियो थी वियो। उन में जेको आहे सो इहो किस्सो साईं मोहम्मद ख़ान जी प्राइम मिनिस्ट्री वई हली। उन में बाबा जो किरदारु को बि कोन रहियो साईं। बाबा पॉलिटिक्स मां, साईं ॻाल्हि ॿुधो, बाबा जेको असां पे ॾिठोसीं, ॾिसो न, मूंखे 65 खां पोइ मां पाकिस्तान आयुसि, पोइ बाबा खे ॾिठुमि त बाबा सियासत छा हूंदी आहे। न त ॿाहिरि जॾहिं रहंदा हुआसीं त उन में असांखे का ख़बर कोन हूंदी त बाबा छा आहे, केरु आहे, छा न आहे। इहो त हिते अचण खां पोइ ख़बर पई, न त छा सूरत हाल हूंदो आहे। त जॾहिं गवर्नर वेस्ट पाकिस्तान बि अची वेही रहियो आहे, त फलाण बि अची वेही रहियो आहे, सरदार बि अचनि पिया त बाबा जेको आहे सो गवर्नर खां असांजी जान छॾाए, फलाणो तपेदार असांखे जेल में थो विझे। इहे सभु ॻाल्हियूं असां पोइ इहो सियासत, पोइ साईं GM सैद जो इहो सॼो किस्सो, सो इहो त इते अची असां ॾिठोसीं। पर उन वक़्तु बाबा जो असां 70 इलेक्शन्स ताईं बाबा खे सियासत कंदे मूं न ॾिठो। बाबा पाण खे चवंदो त मां रिटायर थी वियुसि सियासत मां 57 में। बाबा उन वक़्तु सियासत में असुलु कोन हो, पर सियासी माण्हू बाबा वटि ईंदा ज़रूरु हुया, उहिदेदार बि ईंदा हुया, उहिदेदार बि ईंदा हुया, ऐं काफ़ी सारा। हाणे जीअं फ़र्ज़ु कयो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त मूंखे इहा त ॻाल्हियूं उन वक़्तु ई हुयूं। साईं ग़ुलाम नबी मेमण हूंदो हो उन वक़्तु वेस्ट पाकिस्तान जो लॉ मिनिस्टर। उन वक़्तु जे यानी तव्हां सम्झो त तमामु क़दावर शख़्सियत हुया, बिज़नेसमैन त हुया, पर वकील हुयो तमामु बहितरीनु। ऐं चइबो उन ज़माने में त सॼे पाकिस्तान में क्रिमिनल क्रॉस एग्ज़ामिनेशन में उन खां वॾो को लॉयर ॿियो को कोन हो उन वक़्त जो, जेको हू करे थी सघियो। हुनजो वॾो तमामु मालदार माण्हू। पोइ इहो कोहिनूर सिनेमा इहो सभु ठहिया उन जे। सो इन जी नॉमिनेशन जेको आहे सो बाबा कई, साईं ग़ुलाम नबी मेमण जी एज़ लॉ मिनिस्टर। हुननि नवाब कालाबाग चयो त मूंखे सिंध मां वज़ीर ॾे, त बाबा चयो त सिंध जो मिडिल क्लास जी रिप्रेज़ेंटेशन हुजणु खपे। साईं ग़ुलाम नबी मेमण खे लॉ मिनिस्टर कयो। मूंखे यादि आहे मां पहिरियों दफ़ो मिलियो हुउसि बाबा कैस शिकार जी बंदोबस्तु हिते साईं जुमन शाह वटि साकरे में बदकनि जो, उते मुंहिंजी मुलाक़ात साईं ग़ुलाम नबी मेमण सां थी। सो बाबा वरी इहे शिकार, इहो दोस्ती जे में नवाब कालाबाग ईंदो त वठी वेंदो हो, दादू बि घुमाए ईंदो हो, त शिकार मंछुर में बि त ईअं पाण में हुननि जी सलाह सरब दोस्त हुया पाण में, बाक़ी ईअं कोन। सो उन लिहाज़ सां बाबा जी सियासत फ्रंट लाइन कोन हुयो, बाबा न हुयो उन लिहाज़ सां त को उहिदे में हुजे या उहो हुजे। पोइ इहो जॾहिं 70 वारी इलेक्शन थी न साईं, उन में साईं GM सैद ज़ोर कयसि बाबा खे त तूं जेको आहे सो मूंसां गॾु बीहंदे ऐं तूं प्रोविंस में तूं बि। बाबा मना कयसि त बाबा मूंखे गेल न, इन चकर में न त को तूं अचे, इहा दौर मटियल आहे। असांजे वही जा माण्हू केतिरा आहिनि जेको असांजे हुन ते हलंदा, असां में त कुझु ई कोन्हे को, न तोखे न मूंखे कंहिंखे कोन पुछंदा। खोड़ो साहिब बि हुयो हुन में, GM सैद साहिबु, साईं खोड़े साहिब खे बि ज़ोर लाथो, साईं खोड़े साहिब खे बि। ऐं बाबा खोड़ो चई बाबा असां जी असांजो हाल कोन्हे को, हाणे रिटायर थियल आहियूं, तूं हरू भरू गेले थो। पर साईं GM सैद कोन मञो, चई न तूं बीह। सो उहो इलेक्शन हिकिड़ो हुयो जंहिंमें बाबा वारा बेशक हुया, पोइ हारायूं इलेक्शन। पोइ जेको आहे सो
इहा बंगाल वारो जेको मामिलो हो न, उन में बाबा एक्टिव हो। तमामु घणी कोशिशि कई उनखे बचाइण में, अचणु वञणु। असांजे साम्हूं खे त विच में मोकिले छॾियऊं न, मुंहिंजी वालदा मोकिले छॾी मूंखे ईस्ट पाकिस्तान नाने वटि, त इहे पढ़ंदो कोन्हे ते छड़ो पीउ सां शिकार कंदो, जाइल थी वेंदो, हिनखे मोकिले छॾ। सो उहो मां हलियो वियो हुउसि ढाका, पर ईंदो वेंदो रहंदो हुउसि। सो उहो उन ई ज़माने में मूंखे यादि आई शेख मुजीब जो अचणु, इहे ॻाल्हियूं हलणु, सभु कुझु। सो इहो उन वक़्तु बाबा जो इहो पीरियड हुयो जंहिंमें बाबा एक्टिव थोरो हुयो। इन लिहाज़ सां त इहो जो कंहिं नमूने सां जेको आहे इहो ट्रांसफ़र ऑफ पावर जेको आहे सो डेमोक्रेटिकली थिए, मुजीब प्राइम मिनिस्टर थिए, अक्सरियत में आहे। भुट्टे साहब खे इहो सम्झायो बि वियो, हाणे कीअं सम्झायो वियो मूंखे ख़बर न आहे, पर इहे बाबा चवंदो हो त बाबा उनखे ख़बर, उनखे चयो वियो त बाबा तूं हुनखे प्राइम मिनिस्टर थियणु ॾे, प्रोसेस खे हलणु ॾे। 6 महीननि में जेको आहे सो बंगाली हुनखे कढी छॾींदा, तोखे पाण ई सॾींदा त अची तूं जेको आहे सो हेल्म संभाल। पर उन वक़्तु जेको आहे सो भुट्टे साहब न ॿुधो, हुननि जो पंहिंजो एजेंडा हुयो जेको बि हाणे तारीख़ में जेको आहे सो अची वियो आहे, हुन में काफ़ी एविडेंसिस निकिरनि था, सबूत। पर उहो उन वक़्त में बाबा तमामु एक्टिव रहियो। पोइ बंगाल जे फॉल खां पोइ जेको आहे, जॾहिं इहा सॼी शिकस्त इहा सॼी थी, त उन खां फ़ौरन पोइ भुट्टे साहब आयो पावर में। पोइ बाबा भुट्टे साहब जो एडवाइज़र थी वियो। पोइ उहो दौरु हुयो असांजे साम्हूं 77 ताईं। ॾिसो न, राजा ॾार खां पोइ सिंध ते हुकूमत सोमूरनि ऐं समन जी बि त हुई न साईं। त उहे केरु हुआ? गुजराती हुया न, हुया त सिंधी, पर जे नमूने सां फिगरेटिवली त हिकिड़ो को फिगर अहिड़ो आहे जेको सिंध ते बादशाही कई हुजे, उहो बेशक भुट्टो साहब आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, हिन में को शक कोन्हे।